बिटशाह समेत मटियारी जिले में रमज़ान शरीफ के बाबरकत महीने में अमान बरकरार रखण लाइ SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक की अगवानी में पुलिस पारां फ्लैग मार्च कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बिटशाह समेत मटियारी ज़िले में रमज़ान शरीफ बाबरकत महीने में अमान बरकरार रखण लाइ SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जी अगवानी में पुलिस पारां फ्लैग मार्च कयो वियो। SSP मटियारी जी अगवानी में DSP SHOs ते मुश्तमिल तक़रीबन 2 दर्जन पुलिस मोबाइलनि सां फ्लैग मार्च कयो वियो। ज़िले अंदरि वधंदड़ बदअमनीअ ते कंट्रोल करण लाइ बिटशाह ऐं हाला शहर में गश्त कयो वियो, जंहिंमें DSP हाला मोहम्मद याकूब बुरड़ो, SHO बिटिया सईद अहमद शाह, SHO हाला करम इमरानी, SHO हाला पुराना पीर मुमताज ऐं ॿिया अफ़ीसर बि मार्च में शामिल हुआ। SSP मटियारी अगवानी में पुलिस पारां बिटशाह दमगुरा चौक, टंडो आदम रोड, शाह हबीब चौक ऐं ॿियनि रोडनि ते मार्च कयो वियो, जॾहिं त हाला बाईपास खां दरगाह रोड, मार्केट रोड, हाला पुराना रोड, रोड जतनाका ऐं ॿियनि हंधनि ते मार्च कयो वियो। उन मौके ते SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जो चवणो त ज़िले अंदरि रमज़ान शरीफ महीने में अमान जे बहालीअ लाइ फ्लैग मार्च कयो वियो आहे। ॾियारियुनि समेत समाजी बुराइयुनि ऐं मंशियात जे कारोबार में मुलविस जहालतुनि खे बख़्श न कयो वेंदो। अमान पहिरीं तरजीह आहे। अवाम जे जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ हर सूरत में यकीनी बनाईंदासीं। पुलिस ऐं पेट्रोलिंग में इज़ाफ़ो कयो वियो आहे। DSP SHO समेत पुलिस एहलकार पिणु गश्त कंदा। कोताही कंहिं सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि सां आगाह करण जे लाइ।